अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त उस्ताद जलाल चंद जी जेका इहा दिलि वारनि दोस्तनि सां जेका महफ़िल थी उन में माना वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थियूं ऐं वॾा वॾा वाक़िया थिया ऐं शेरो शाइरी बि थी फ़क़ीर जानड़ चंद जी ऐं तमामु भली शेरो शाइरी थी माना वहिद वारी कैफ़ियत माना थी वई। पोइ उस्ताद जलाल चंद बि माना कुझु शेर ॿुधाया, पोइ हुनजे एवज़ में माना फ़क़ीरनि बि शेर ॿुधाया। पोइ उस्ताद जलाल चंद जॾहिं जानड़ जी माना शाइरी ॿुधी न, पोइ उस्ताद जलाल चंद झूमजी वियो। बसि उस्ताद जलाल चंद चयो त जानड़ जे नाम तां सदके मूंखे त मोहे छॾियो अथसि, हूं त मूं वटि सॼी महफ़िल थी भली थी, ॾाढा ख़ुशि थियासीं जेको साईं वारो कलाम चई, जानड़ साईं वारो तो अलाह जे दर ते अखा ठहियूं, बसि मूंखे मारे छॾियईं। दोस्तों हाणे जेको आहे सूफ़ी फ़क़ीर जेके वेठा फ़क़ीर जानड़ चंद जी माना जेका तरबियत थियल हुई, तमामु भली तरबियत थियल हुई ऐं उन्हनि जेका शाइरी ॿुधाई उहो वॾी गौर फ़िक्र जी शाइरी आहे दोस्तों, वॾी गहराई जी शाइरी आहे ऐं उनखे सोचण जी माना तव्हांखे ज़रूरत आहे। जॾहिं तव्हां हुनखे गौर सां सोचींदो सम्झंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त हिन में केतिरी गहराई आहे, हिन में छा मक़सदु आहे, कहिड़ो सबक़ु हिन में हासिलु आहे। पोइ दरवेश ॿुधाए पियो जेको आहे फ़क़ीर जानड़ चंद जी शाइरी ॿुधाए पियो, रब ओठियसि पंहिंजो पाण ॾसियईं, हुन ॾोह कयो मूंखे पाण बचियईं, बंदा पोइ करी अरमान पियो मूं अलाह जे दर ते अखा ठहियूं, खट घेर त सही हल दुआ वॻे, तिजोर पई अथई खाॿे पासे, तुंहिंजो वेरी बीठो अथई विच ते वॻे, जंहिं ते तौहीद जो मूं वार कयो मूं अलाह जे दर ते अखा ठहियूं। भाॻे चोर खे चयो आ तूं घर में घिड़ी, जे तूं आशिक़ आहीं ला सांगो सिरी, आयो घर आहीं हाणे वञ न वरी, हिन इश्क तुंहिंजे आताब कयो मूं अलाह जे दर ते अखा ठहियूं। भाॻे चोर सुञाणी मूंखे विधो आहे चढ़ो, मां बि माली आहियां मस्तु कड़ो, वञी वनहन अकरब लाथुम कड़ो, जानड़ चनी उन महल लाथो मूं अलाह जे दर ते अखा ठहियूं। जॾहिं इहा शेरो शाइरी थी त पोइ उस्ताद जलाल चंद जो तमामु घणो ख़ुशि थियो ऐं झूमजी वियो। बसि पंहिंजे बचनि सां गॾु आयो उस्ताद जलाल चंद हिन महफ़िल में। माना उस्ताद जलाल चंद जॾहिं बि अहिड़ी का महफ़िल रूहानी थींदी त माना पंहिंजे बचनि खे साण खणी वेंदो त माना हुननि में बि उहे कैफ़ियतूं अचनि ऐं फ़क़ीरनि खे सम्झनि ऐं रिम्ज़ खे सम्झनि, छो जो अॻिते हली उन्हनि खे उस्ताद जी जे माना तरीक़े ते हलणो आहे, उस्ताद जी माना जेको आहे पैरवी करणी आहे, त उन्हनि पंहिंजे बचनि खे माना पहिरियों ई तयारु कयो। पोइ उस्ताद जा जेके चारई पुट हुआ उहे गॾु हुआ, उन में दिलबर जलाल बि गॾु हो, कलंदर बख़्श जलाल बि गॾु हो, माशूक जलाल बि गॾु हो ऐं जेको ॿियो जेको आहे नादिर, उहो नादिर बि गॾु हो, माना सभु नादिर जलाल बि माना गॾु। इहे चारई पुट जेके नंढा नंढा, तॾहिं कलंदर बख़्श जेको थोरो वॾो, बाक़ी ॿिया सभु नंढा हुआ। पोइ इहे बि महफ़िल में माना गॾु हुआ। हाणे जॾहिं महफ़िल जो इख़्तिताम थियो त उस्ताद जलाल चंद माना तमामु ख़ुशी हुई, छा जेको आहे ख़ुशि थी करे दिलि हुनजो माना तमामु ख़ुशि थी वियो। पोइ हुन चयो त हा असांजे फ़क़ीरनि ते ईमान आहे न, हर जाइ ते थोरी ॻाल्हि थींदी आहे चवंदा त बाबा फ़क़ीर भलाई कंदो, जेका ॻाल्हि थींदी आहे फ़क़ीर खे पारत आहे। माण्हू चवंदा आहिनि फ़क़ीर का शइ न आहे, बसि फ़क़ीर खे पारत आहे, बसि फ़क़ीर खे पारत आहे। दोस्तों उस्ताद जलाल चंद जेको फ़क़ीरनि जो तमामु घणो चाहींदड़ हो, माना हू चवंदो त बाबा फ़क़ीरनि खे रंजायो त माना अलाह खे रंजायो, फ़क़ीरनि खे राज़ी कयो त माना अलाह खे राज़ी कयो, ग़रीब मिसकिन माना हिन जी वॾी पुछा थींदी। पोइ इहा तरबियत थियल सूफ़ी जानड़ चंद जी जेका तरबियत थियल हुई दोस्तों, ऐं सूफ़ी जानड़ चंद जेका वॾी महिनत कई पंहिंजे फ़क़ीरनि ते ऐं हुन वॾा वॾा पंहिंजा माना फ़क़ीर तयारु कया, उन में उस्ताद जलाल चंद जो बि हिकु हो। दोस्तों अॼु ताईं अलाए केतिरियूं महफ़िलूं थियूं आहिनि, अहिड़ियूं जेके रूहानी कचहरियूं जेके फ़क़ीरनि सां कचहरियूं थियूं आहिनि, तमामु घणियूं कचहरियूं थियूं आहिनि, पर अहिड़ी जेका रूहानी कचहरी ऐं दोस्तनि वारी कचहरी ऐं दिलि वारी कचहरी ऐं दिलि खे लुभींदड़ जेका कचहरी ऐं दिलि खे माना वणंदड़ कचहरी, प्यारी कचहरी, उहा कॾहिं बि न थी आहे। दोस्तों ही पुराणो वक़्तु हो, माण्हुनि में माना मोहबत हूंदी, प्यारु हूंदो ऐं हिक ॿिए सां गॾु वेही कचहरियूं कंदा, उन वटि वक़्तु बि हूंदो, टाइम बि हूंदो दोस्तों।
अॼुकल्ह त माण्हुनि वटि वक़्तु ई कोन्हे, हिक ॿिए जे लाइ बि वक़्तु कोन्हे, नफ़्सा नफ़्सी जो दौरु लॻो पियो आहे, केरु कंहिंखे पुछा ई नथो करे, भाउ भाउ जो न आहे। पर हू तमामु वक़्तु हो सचो हो, सचाई वारो दौरु हो, मोहबतनि वारो दौरु हो ऐं फ़ुक़राई माना दौरु हो। अॼु जो दौरु जेको आहे तमामु ख़राबु दौरु पियो हले दोस्तो। अॼु बि असांखे अगरि मोहबतूं वधाइणियूं आहिनि, प्यार वधाइणो आहिनि, त माना इन रस्ते ते हलिणो आहे, फ़ुक़राई रस्ते ते, सूफ़ियुनि वारे रस्ते ते हलिणो आहे, दरवेशनि वारे रस्ते ते। इन में ई असांजी जेका फलाह आहे ऐं कामयाबी आहे। दीन ते त हलिणो आहे, पर दीन जो जेको आहे माना तरीक़त कंहिंखां सिखणी आहे, इन्हनि खां सिखणी आहे। त इन्हनि मोहबत विरहाई आहे पाण में, हिक ॿिए सां मोहबत विरहाई आहे, माण्हुनि में मोहबत विरहाई आहे, नफ़रतूं न विरहायूं आहिनि, नफ़रतुनि जो बिज न माना पोखियो आहे, इन्हनि मोहबतूं पोखियूं आहिनि ऐं दिलनि में मोहबतूं विधियूं आहिनि, हिक ॿिए जूं मोहबतूं विधियूं आहिनि। ऐं इन जे करे ई माण्हू जेको आवाम जेका आहे उहा इन जूं ॻाल्हियूं ॿुधे थी, गौर सां ॿुधे थी ऐं पसंदि थी करे ऐं इन्हनि जे आस्थाननि ते वञे थी, माण्हू इन्हनि जे आस्थान ते वञे थो। पर कुझु जेके आम जेके सूफ़ी जेके नशे पते ते माना हिरी विया माण्हुनि खे, त पोइ इन करे आवाम जेको इन्हनि मां थोरो माना उन जेका इन्हनि मां तंग थी वई, बेज़ार थी वई ऐं इन्हनि खां जेका आहे माना परे रहणु लॻी। पर असल जेको सूफ़ियुनि जो कमु हो माना ही दरवेशनि वारो कमु हो, इंसाननि में माना अख़लाक सां, तरीक़े सां, मोहबत सां, ख़ुलूस सां माना दीन खे फैलाइणो, अलाह जी प्रचार करणी, नबी जी प्रचार करणी, माना अहल बैत जी प्रचार करणी ऐं उन्हनि खे सम्झाइणु त माना असां छाजे लाइ आया आहियूं, अलाह असांखे छाजे लाइ मोकिलियो आहे, असांजो मक़सदु छा आहे ऐं कामयाबी कहिड़े रस्ते में आहे। जॾहिं असां इन्हनि रस्तनि ते हलंदासीं त अलाह ऐं अलाह जे रसूल खे राज़ी कंदासीं। इहो हिकिड़ो रंग आहे दरवेशी जो दोस्तो। असल त इबादतूं आहिनि, पर हीउ हिकिड़ो रंग आहे, सूफ़ियाणो रंग आहे। पोइ मालिक साईं जी रज़ा आहे, उहो कंहिंसां राज़ी थिए थो, उहो हुनजो पंहिंजो रंग आहे। हू त पंहिंजे गुनहगार बंदे सां बि राज़ी थो थिए, नेकोकार सां बि ख़फ़ा थी थो वञे, कंहिंजो कहिड़ो अमल हुनखे पसंदि थो अची वञे, जंहिं ते हुनजी माना कामयाबी थी वञे, जंहिं ते हुनजा जन्नत जा फ़ैसिला था थियनि ऐं हुनजी हमेशह जी जेका कामयाबी थी थिए। ऐं केतिरो नेक माण्हू आहे, निमाज़ी आहे, परहेज़गार आहे, हाजी आहे, पर हुनजे कंहिं अमल ते अलाह जी पकड़ थिए थी त उहो फेल थो थी वञे, नाकाम थो थी वञे ॿिन्ही जहाननि में। त दोस्तो कोशिशि कंदा कयो, कंहिंजो दिलि न रजायो, कंहिंजो दिलि न ॾुखायो ऐं मोहबतूं पाण में विरहायो, नफ़रतनि खे छॾे ॾियो दोस्तो। हीअ ज़िंदगी थोरड़ी आहे, हिन में मोहबतूं कयो, नफ़रतनि सां कुझु बि न थींदो दोस्तो। हिकिड़ो ॾींहुं हलियो वेंदो माण्हू, दम जी ख़बर न आहे दोस्तो, हिकु लम्हे जी बि ख़बर न आहे त माण्हू अॻियो लम्हो छा थियण वारो आहे। इंसान जी पल जी पका न आहे, हीअ जहिड़ा जटा उहो करे जंहिंखे ख़बर हुजे त मां केतिरा ॾींहं हयाती रहंदुसि ऐं केतिरो ॾींहुं माना इहे मुंहिंजूं मिल्कियतूं हूंदियूं, इहे जाइदादियूं मूं वटि रहंदियूं। हज़रत अली साईं जो कौल आहे न त माना जेको तव्हां अमल करे था वञो, जेको तव्हां ॾियो था उहो तव्हांजो पंहिंजो आहे, जेको तव्हां पोयों छॾियो था उहो ॿियनि जो आहे, तव्हांजो न आहे। मतिलबु जेको माना अलाह जे ख़ातिर जेको माना तव्हां कंहिंखे ॾियो था उहो ई तव्हांजी कमाई आहे। जेका पोयां मिल्कियत छॾियो था, माल मिल्कियत दौलत धन दौलत बंगला महल का माड़ियूं, इहे तव्हांजूं न आहिनि, इहे ॿियनि जूं आहिनि। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो। कामरान जानी क्लासिक, कामरान जानी सिंधी ऐं कामरान जानी ऑफिशियल, इन्हनि ते ज़रूरु वञो, इन्हनि खे ॾिसंदा कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।